नाज़रीन, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामनमुर चयो आहे त कराची में चैलेंजेस बावजूद कम थी रहिया आहिनि। BRT रेड लाइन मंसूबे ते कम तेज़ी सां जारी आहे। अवाम खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि जो अहसासु आहे। रेड लाइन मंसूबे जे दौरे वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील नामनमुर चयो आहे त रेड लाइन BRT अहम मंसूबो आहे। उन करे वॾे वज़ीर अॼु मोकल वारे ॾींहुं बि दौरो करे कम जो जाइज़ो वरितो। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त रेड लाइन मंसूबे लाइ असां समूरियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं कंदा आहियूं। उम्मीद आहे त अदालत रेड लाइन मंसूबे में इंसाफ़ कंदी। ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामनमुर चयो आहे त कराची में चैलेंजेस बावजूद कम थी रहिया आहिनि। BRT रेड लाइन मंसूबे ते कम तेज़ी सां जारी आहे। अवाम खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि जो अहसासु आहे। रेड लाइन मंसूबे जे दौरे वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील नामनमुर चयो आहे त रेड लाइन BRT अहम मंसूबो आहे। उन करे वॾे वज़ीर मुराद अली शाह अॼु मोकल वारे ॾींहुं बि दौरो करे कम जो जाइज़ो वरितो आहे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त रेड लाइन मंसूबे लाइ असां समूरियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं कयूं आहिनि। उम्मीद आहे त अदालतूं रेड लाइन मंसूबे में इंसाफ़ कंदियूं।